नाज़रीन, नवाज़ लीग अगवान अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त नवाज़ लीग खे पंजाब में सादी अक्सरियत आहे। गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ में हुकूमत साज़ी लाइ अॻभराई थी आहे। मुआशी इस्तेहकाम लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे। सियालकोट में मीडिया से ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ वधीक चयो त काल्ह वारे वाक़े जी हक़ीक़त शाम ताईं साम्हूं अची वई हुई। चूंडनि में कमिश्नर खे का बि ज़िम्मेवारी नाहे हूंदी। पिंडी जे कमिश्नर 9 ॾींहं खां पोइ ॻाल्हायो, ख़ुदकुशी ते अची वियो। उन वक़्तु ॻाल्हायां। ख़्वाजा आसिफ वधीक चयो त मौलाना फज़ल रहमान KPK में PTI सां ताउन शुरू करे छॾियो आहे। जिन मथां धांधली जो इल्ज़ाम आहे, उन्हनि सां इतिहाद समझ खां ॿाहिरि आहे। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾियूं पिया त नवाज़ लीग अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त नवाज़ लीग खे पंजाब में सादी अक्सरियत आहे। गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ में हुकूमत साज़ी लाइ अॻभराई थी आहे। मुआशी इस्तेहकाम लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे। सियालकोट में मीडिया से ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ वधीक चयो त काल्ह वारे वाक़े जी हक़ीक़त शाम ताईं साम्हूं अची वई हुई। चूंडनि में कमिश्नर खे का बि ज़िम्मेवारी नाहे हूंदी। पिंडी जे कमिश्नर 9 ॾींहं खां पोइ ॻाल्हायो, ख़ुदकुशी ते अची वियो। उन वक़्तु ॻाल्हायां। ख़्वाजा आसिफ वधीक चयो त मौलाना फज़ल रहमान KPK में PTI सां ताउन शुरू करे छॾियो आहे। जिन मथां धांधली जो इल्ज़ाम आहे, उन्हनि सां इतिहाद समझ खां ॿाहिरि आहे।